दोस्तों हाणे कृष्ण राही साहब जा ॿ गज़ल तव्हांखे ॿुधाईंदुसि जिनखे फीलिंग आहे, जिन जी फीलिंग लाइव आहे, इमोशनल माण्हू आहिनि, उन्हनि खे इहे गज़ल ॾाढा वणंदा। दिल में न दिल जो दर्द समाए त छा करियां, दिल में न दिल जो दर्द समाए त छा करियां, ऐं जे ज़बान भी न ॿुधाए त छा करियां, न ॿुधाए त छा करियां।
मित्रों, राही साहब जो कृष्ण राही साहब जो ॿियो गज़ल तव्हांखे जो ॿुधायां, ज़मी हूंदी इहा ही ऐं इहो ही आसमां हूंदो, न तूं हूंदे न मां हूंदुसि, मगर पोइ बि जहां हूंदो। ज़मी हूंदी इहा ही ऐं इहो न तूं हूंदे न मां हूंदुसि, मगर पोइ बि जहां हूंदो। ज़मी हूंदी इहा ही। फिटाए था वञो चाहे शाख तां, अॼु आशियां पंहिंजो असां खां पोइ उन ते कंहिं ॿिए जो आशियां हूंदो। न तूं हूंदे न मां हूंदुसि, मगर पोइ बि जहां हूंदो। हयातीअ जो सफ़र कंहिं हिकिड़ी मंज़िल ते न तय थींदो। हमेशा जुस्तजूअ में ज़िंदगीअ जो कारवां हूंदो। न तूं हूंदे न मां हूंदुसि, मगर पोइ बि जहां हूंदो। जॾहिं के इश्क वारा पाण में गॾिजी वरी गॾिबा, जॾहिं के इश्क वारा पाण में गॾिजी वरी गॾिबा, जॾहिं के इश्क वारा पाण में गॾिजी वरी गॾिबा। असांजे इश्क जो दोहराइबो पियो दास्तां हूंदो। न तूं हूंदे न मां हूंदुसि, मगर पोइ बि जहां हूंदो।
किथे किथे उन राह ते मुंहिंजे बि पेरन जो निशान हूंदो न तूं हूंदे न मां हूंदुसि मगर पोइ बि जहां हूंदो ज़मीन हूंदी आहे इहो ई आसमां हूंदो ज़मीन हूंदी इहा दोस्तों हाणे कृष्ण राही साहब जा ॿ गज़ल तव्हांखे ॿुधाईंदुसि जिन खे फीलिंग आहे जिन जी फीलिंग अलाइव आहे इमोशनल माण्हू आहे।